शिकारपुर खां ख़बर खां आगाह कंदा हलूं। शिकारपुर पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस जे तरफ़ खां डिस्ट्रिक्ट ऑफिसर असगर अली सोलंकी जी अॻुवाणी में आलमी जे ॾियारे जे सिलसिले में डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस खां घंटा घर ताईं वॾे पैमाने ते रैली कढी वई, जंहिं में डिस्ट्रिक्ट ऑफिसर असगर अली सोलंकी, ADSO जहांगीर शेख, डॉक्टर सलाह शेख, रुबीना अब्बासी, डॉक्टर अतहर शाह, रोशन महर, नज़ीर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। जेका उन डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिस में हिकु वॾो सेमिनार बि कोठायो वियो। सेमिनार खे ख़िताब कंदे डिस्ट्रिक्ट ऑफिसर असगर सोलंकी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त वधंदड़ आबादी जे नुक़सान खां पब्लिक खे अवाम खे भरपूर नमूने सां आगाही ॾिनी आहे ऐं आगाह कयो वियो आहे ऐं इंशाअल्लाह उन ते जल्द कंट्रोल बि करायो वेंदो। वधीक ख़बर ऐं अपडेट रहण जे लाइ विज़िट कंदा सिंध मीडिया न्यूज़।